हाँ दोस्तों, का त ॻाल्हि हुई साईं साधराम में, जेको ॿार बच्चो चाहे मुस्लिम चाहे गैर मुस्लिम उन जूं तारीफ़ूं करे करे थकिजी पवनि था। महबूब सूरत पहिरां दोस्तों ही तव्हां वीडियो ॾिसी रहिया आहियो त ही जेके मुज़ाहिरीन आया आहिनि अक़ीदतमंद, शायदि का बास बासल हुई हिननि जी जेके दरगाह राड़की में मौजूदु आहिनि, जेके गुलनि जा हार पैसनि जा हार खणी आया आहिनि साईं साधराम जे लाइ। पर साईं साधराम उहे ई साॻिया हार साईं राजा यानी कि साईं विक्रम खे पाराए थो, पंहिंजे ॿियनि काफ़ी जेके हुन सां गॾु दोस्त वेठा आहिनि उन्हनि खे पाराए थो ऐं पाण नथो पाए, ऐं केॾी न हुनखे ख़ुशी आहे, चहिरे ते मुस्कुराहट आहे। अहिड़ा माण्हू सो चवणी आहिनि त इंसान जूं यादियूं जेके आहिनि, तस्वर इंसान जा, ज़रूरी न आहे त को इंसान या को दोस्त हमेशह जे लाइ गॾु हुजे। उन जे यादियुनि जे सहारे बि माण्हू सॼी ज़िंदगी गुज़ारे सघे थो। बिल्कुलु ईअं ई साईं साधराम त हींअर असां वटि मौजूदु न आहिनि, हू हक़ीक़ी दुनिया में हलिया विया आहिनि, पर हुन जूं अॼु ताईं खोड़ सारूं मुहबतूं ऐं हुन जूं ॻाल्हियूं, हुन जा उहे प्यार, उहे मुस्कुराहटूं अॼु बि हर माण्हू ऐं हर नंढे वॾे जे दिलनि में समायल आहिनि। जीअं तव्हां हीउ ॾिसी रहिया आहियो। ऐं उन खां बाद में वरी साईं विक्रम लाल बि, वरी साईं रोहत लाल बि, उन्हनि वांगुरु उहो ई साॻी राड़की दरबार, बिल्कुलु जीअं पहिरियां वांगुरु साईं साधराम जे हूंदे बि हज़ारे सवे माण्हू अक़ीदतमंद ईंदा हुआ, त हींअर बि उन खां बि यानी कि दुगना खोड़ सारा माण्हू साईं रोहत लाल जो दीदार करण लाइ ईअं अचनि पिया जंहिंजो को अंदाज़ो न आहे। गाॾियूं भरिजो अचनि थियूं, साईं बसूं भरिजो अचनि थियूं, रक्षा भरिजो अचनि था, वैनूं भरिजो अचनि थियूं सिंध तोड़े पंजाब मां। पर बागड़ी बि कल टोरी मां हिकु वीडियो ॾिठी त बागड़ी जेके आहे कोयटा मां, मुंहिंजे ख़्याल में अलाए पंजाब जी साइड जा जेके बागड़ी क़ौम आहिनि, उहे बि 4-7 नौजवान हा। मूं उन्हनि खां पुछो रस्ते में त भाउ केॾांहुं पिया वञो तव्हां, हेॾा सिंगार जी सवार जी काटन कपिड़ा पायो, ॾाढा प्यारा पिया लॻो, केॾांहुं पिया वञो? त हुननि जो इहो ई चवणो हो त बाबा असीं वञूं पिया राहड़की दरबार, यानी कि साईं साधराम जो दीदार करणु। उन जूं मुहबतूं असां वटि आहिनि। ऐं हीउ मसइलो थियो उन बाद में असां उतां खां आया आहियूं, असां साईं जी दरबार ते वञूं पिया, उते हाज़िरी ॾींदासूं, जीअं त दुआऊं घुरंदासूं साईं साधराम जे लाइ। बिल्कुलु ई हज़ारे सवे माण्हू, छाजे करे जो मुहबत वारा जेके माण्हू हूंदा आहिनि न, उहे हमेशह जे लाइ दिलनि में यादि ई हूंदा आहिनि प्यारा दोस्तो। ऐं साईं रोहत लाल बि ईअं ई, तव्हां हीउ ॾिसो पिया वीडियो त केॾो न उहो ई साॻियो प्यारु आहे, यानी कि फ़र्क़ु को बि न आहे। ऐं खोड़ सारा जेके मुख़ालिफ़ हुआ, जिन खोड़ सारा विच में अफ़वायूं फैलायूं पे त हीअ जेका पॻ आहे साईं जे साधराम जे यानी कि फ़र्ज़नि जे, जेको हीउ जहान छॾींदो आहे त उनजे वॾे पुट खे पॻ ॾींदा आहिनि। असां में बि इहो ई रिवाज़ु आहे जिथे किथे, पर गादी नशीन वारी पॻ ई आहे, ईअं सम्झो। अहिड़ो को बि मसइलो मसाइल न आहे। ऐं साईं राजा वारा बि बेहद प्यारु कनि था यार। साईं राजा वारनि जी निवड़त न्याज़, ऐं असांखे बिल्कुलु ईअं ई लॻे थो त साईं बि पंहिंजो मट पाण आहिनि। उहा ई ॿाहूं ॿधण वारी वाट, उहा ई चहिरे ते मुस्कुराहट, उहो ई लहजो मिलणु उथणु वेहणु, यार इहो प्यार ऐं मुहबत ई त आहे, ॿियो छा आहे। जॾहिं साईं वारनि जा वीडियो असांजे साम्हूं अचनि था त ईमान सां असां उन वीडियो खे मुकमल टाइम ॾींदा आहियूं ऐं ॾिसंदा आहियूं त हर माण्हू सां अहिड़ी निवड़त ऐं न्याज़ सां मिलनि था जो उहो माण्हू मुस्कुराईंदे ऐं उनजे पासे में वेहण जे लाइ तयारु थी थो वञे। ऐं जे माण्हू खे केॾो बि वॾो कमु हुजे, 5 मिंटनि वारो माण्हू बि अगरि जे साईं वारनि सां गॾु वेहनि था या उन्हनि जे विच कचहरी में, त खोड़ सारा मुंहिंजनि दोस्तनि सां राबितो थियो त बाबा असां 5 मिंटनि लाइ वियासीं, पर साईं रोहत ऐं साईं राजा वारनि जा जेके मुहबतूं ऐं उन्हनि जूं कचहरियूं वेठासूं त असांखे कलाक त छा पर 5 कलाक बि लॻी विया। अहिड़ियूं मुहबतूं ऐं उहा मुस्कुराहट, अहिड़ो प्यारु हुननि जो ॾियणु ऐं अंदाज़ ॻाल्हाइण जो असांजी दिलि न पई चए त असां को हिन राड़की दरबार मां उथूं या वञूं। त दोस्तो, इहे मुहबतूं दुनिया में हमेशह क़ाइमु ऐं दाइमु रहनि, ऐं जेके वञण वारा वञनि था उन्हनि जूं यादगिरियूं
ऐं उन्हनि जा मोहबतूं ऐं उन्हनि जा प्यार इंसान खां यार नथा विसरनि। त हमेशह जे लाइ इहे ई प्यार इहे ई मुस्कुराहटूं ॾींदा रहो। ज़िंदगी ते को बि भरवसो न आहे। हीअ ज़िंदगी जेका आहे अखि छिंभ अखि खोल आहे। हीअ ज़िंदगी हिकु सफ़र आहे जेको तमामु सुठे नमूने सां माण्हू हिन ज़िंदगी खे गुज़ारे वञे त उहो बहितरु आहे। छाजे करे जो इहे सुभाणे पोयां को न चवे त यार हीअ माण्हू हीअं हो या हीअं हो। हर माण्हू तव्हांजी जीअं साईं साधराम जी तारीफ़ थींदी आहे ईअं ई तारीफ़ करे। खोड़ सारा अहिड़ा बुज़ुर्ग असांखां हलिया विया आहिनि ऐं उन्हनि जूं यादियूं अॼु बि हमेशह दाइम ई क़ाइमु आहिनि। अक्सर करे तव्हां दरबारनि ते वेंदा हूंदव, कहिड़ी बि दरबार ते वेंदा हूंदव, छा हू पाण खे पाण न घुराईंदा आहिनि। हुननि जूं मोहबतूं हुननि जा प्यार ऑटोमेटिकली इंसान खे हिकु उहो ख़्यालु ईंदो आहे छो न आउं दरबार ते वञा। चाहे कहिड़ी बि दरबार हुजे, बिरशाह हुजे, साईं कलंदर लाल हुजे, साईं सैदी मुसाणी हुजे, सखी जाम दातार हुजे। अॼु बि तव्हां ॾिसंदव त तव्हां त उन्हनि माण्हुनि खे उन्हनि बुज़ुर्गनि खे अखियां त न ॾिठो, पर उन्हनि जा प्यार उन्हनि जूं ॻाल्हियूं ऐं उन्हनि जा किसा ॿुधी करे उते वञो था न त यार मतां बि असांजो बि को मसइलो हल थिए या न ई थिए, पर ज़ियारत करणु तव्हां पाण हली वेंदा आहियो। तव्हांखे दरवेश ओला उकराम कोन था चवनि तव्हां असां ॾे अचो। त इहे ई मोहबतूं हुननि जूं कमायूं थियलियूं आहिनि दोस्तो। त इहो ई प्यार मोहबत हमेशह क़ाइमु ऐं दाइम रहे ऐं जिथे बि रहो सदा ख़ुशि रहो सलामत रहो। ऐं हिन कमेंट में पंहिंजी राय वीडियो जी लाज़मी ॾिजो त असांखे ख़बर पए तव्हां किथां किथां खां ॾिसी रहिया आहियो। ऐं का बि कंहिंखे बि असांजे हिन लफ़्ज़ मां दिलि आज़ारी थी हुजे त असां माज़रत कंदासूं। ऐं जिथे बि रहो सदा ख़ुशि रहो। ऐं हिन YT हाकिम पाकिस्तानी खे लाज़मी सब्सक्राइब कजो, बेल आइकन खे बि लाज़मी प्रेस कजो त जीअं असांजी अचण वारी वीडियो तव्हां वटि बर वक़्तु पहुची सघे। सिंध सलामत, साथ सलामत।